इस्लाम कोट में पहिरियों भेरो हिंदू बिरादरी के नौजवाननि पारां मजलिस अज़ा मुनक़िद कई वई। एस न्यूज़ के रिपोर्टर रियाज़ सिकंदर मूजिब छहीं इस्लाम कोट के मरकज़ी इमाम बारगाह मिस्री शाह इमाम बारगाह बजीर मोहल्ले में मुनक़िद मजलिस में हिंदू बिरादरी के नौजवाननि तोड़े मोमिननि की वॾे अंग में शिरकत। उन मौक़े ते आलिम अब्दुल रसूल मोहसनी नजफ़ी करबला के शहीदनि के ॾिनल अज़ीम क़ुर्बानी ते रोशनी विधी। अज़ादारनि पारां सीना ज़नी करे करबला के शहीदनि के भेटा पेश कई वई, जॾहिं त हिंदू बिरादरी के नौजवाननि न्याज़ लंगर जो पिण बंदोबस्त कयो। ॿिए पासे अल अब्बास इमाम बारगाह समेत शहर के समूरिन इमाम बारगाहुनि ते पिण मजलिस अज़ा मुनक़िद कयूं पियूं वञनि, जिते अज़ादारनि पारां सीना ज़नी ऐं मातम जो सिलसिलो जारी आहे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल के लाइक ऐं सब्सक्राइब करण न विसारींदा।